सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति तफ़सीली मालूमात मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कयां थो। जिन बि दोस्तनि अञा सुधो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियोज़ खे तफ़सीली ॿुधंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। अॼु पाण सिंध जे नाम्यारे रागी ढोल फ़क़ीर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे नामो रागी ढोल फ़क़ीर 1921 धारे ज़िले मीरपुर ख़ास में जन्म वरितो। गुरबत सबबि फ़क़ति 2 दर्जा सिंधीअ जी तइलीम पिराए सघियो। राग ऐं मौसीक़ी सां नंढे हूंदे खां ई खेसि बेइंतहा प्यारु हूंदो हुयो। हिन राग जो फ़न ओतारनि, मकाननि, दरगाहुनि ऐं मेड़नि मलाखड़नि में ॻाए वॼाए ऐं ॿियनि वॾनि रागियुनि ऐं ॻाइणनि खां ॿुधी सिखियो। इहो ई सबबु आहे जो ढोल फ़क़ीर जे ॻाइण में जज़्बनि जो इज़हार ऐं रागिड़ियुनि जी सचाई ऐं फ़न जी महारत नज़र अचे थी। ढोल फ़क़ीर बाक़ाइदे मौसीक़ी जी तइलीम पहिरियों मक़ामी तौरु मशहूरु फ़नकार इस्माइल खां वरिती। उन खां पोइ मशहूरु सूफ़ी शाइर मंठार फ़क़ीर जे पोटे वली बश्क वटि बाक़ाइदगीअ सां सिख्या हासिल कई। ढोल फ़क़ीर नंढपण जे ज़माने में क्लासिकल रागियुनि खां भक्ति बि ॿुधी हुई, जंहिंजो मथसि इहो असरु थियो त कॾहिं कॾहिं कलाम सुर में ॻाईंदे ॻाईंदे बिल्कुलु भगतनि वांगुरु विच में बीही ॾोहीड़े बग़ैर रागिणीअ जे तहत लफ़्ज़ चई ॾींदो हो, जेको संदसि मख़सूस अंदाज़ हुयो। इन सां गॾोगॾु बाक़ाइदी रागिणी ऐं उन जा ज़ाब्ता नज़र में रखंदे बि ॾोहीड़ा ॾींदो हुयो। ढोल फ़क़ीर दास्तान गोई बि कई। संदसि आलाप निरालो हुयो। ॾोहीड़नि सां गॾोगॾु जिते चाहींदो हो उते ॻाल्हाइणु शुरू करे छॾींदो हो, जेको उन जे कलाम जे मफ़हूम खे वेतर असराइतो कंदो हुयो ऐं ॿुधंदड़नि खे उन खे सम्झण में ॾुखियाई महसूसु न थींदी हुई। ढोल फ़क़ीर जी हिकिड़ी ॻाल्हि जेका घणी आम थी ऐं जंहिंखे हर तबिके जी मौसीक़ी ॿुधंदड़नि साराहियो, सा हुई रागिणियुनि जे हिसाब सां लहरुनि, मिंढनि, मुर्कुनि ऐं रमज़नि खे बर वक़्तु ऐं मुनासिब वक़्तु इस्तेमालु कंदे पंहिंजी गायकीअ खे पुरअसर करण जो फ़न। हिन विची उमिरि में पार्टियूं मां लॾे अची टंडरे अल्लाह यार में रहाइश इख्तियार कई। पाण मख़्तूम तालिबुल मौला जो मुरीद हुयो। मख़्तूम तालिबुल मौला जे ई मदद सां 1948 धारे कराची रेडियो ते प्रोड्यूसर मोहम्मद बख्श अंसारीअ खेसि मुतारफ़ करायो ऐं टेलीविज़न ते वरी खेसि अब्दुल करीम बलोच मुतारफ़ करायो। ढोल फ़क़ीर जे साथी फ़नकारनि में हुसैन बश्क, ख़ादम, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, फ़क़ीर अमीर बश्क, फ़क़ीर ईसा, यारली फ़क़ीर, मिस्री फ़क़ीर, इनायत फ़क़ीर ऐं ॿिया अची वञनि था। पर इन्हनि सभिनी में ढोल फ़क़ीर जो अंदाज़ मुनफ़रद हुयो। ढोल फ़क़ीर नेक इंसान ऐं मुनफ़रद फ़नकार हुयो। हिन 22 जून 1992 ईस्वी में वफ़ात कई। खेसि टंडरे अल्लाह यार में मिटीअ मां हवाले कयो वियो। लाए त निमाणीअ सानी, लाए त निमाणीअ सानी, मोहबाई है न मोह मटे जे, दोस्त ही है न दिल मटे जे। अल्लाह लाए त निमाण माखा मिठास पिरी मिठी रूह रिहाण, ओ
मिठी अख महबूब जी हुत हिक न भञे हाण पाए पले झलिया पिरिय जा पैगाम लहे की न लतीफ़ चवे हीअ सिक सलामन साण जेसी न वञे पाण नीह न्या पोई न थिए म्या मुखा पालियो न थिए मुखा पालियो न थिए ओ शौक़ जहां जोशी शौक़ जहां जोशी मासो हॾनि तां पियो कपे जे मासो हॾनि तां पियो कपे जे लाए त निमाणी असानी लाए त निमाणी सानी मोहबई है न मुंह मटे जे दोस्त है न दिल मटे जे अला लाए त निमाणी हथा है दरशाह जे म्या हथा है दरशाह जे पिरत पियालो पी घूर पिरने दान घटे जे घूर पिरने दान घटे जे लाए त निमाणी असानी लाए त निमाणी असानी मोहबाई है ना मोह मटे जे दोस्त है ना दिल मटे जे अला लाए त निमाणी अल्लाह या लतीफ़ जय लालौला लतीफ़ जय व्यात डोलाए जानी व्यात डोलाए जानी मोटी मुहबन सां मिले जे मोटी मुहबन सां मिले जे लाए त निमाणी असानी लाए त निमाणी असानी मोहबई है ना मुंह मटे जे दोस्त है ना दिल मटे जे लाए निमाणी हथा है दरशाह जे म्या हथा है दरशाह जे पिरत पियालो पी घूर पिरने दान घटे जे घूर पिरने दान घटे जे लाए त निमाणी असानी लाए त निमाणी असानी मोहबाई है ना मोह मटे जे दोस्त है ना दिल मटे जे अला लाए त निमाणी अल्लाह या लतीफ़ जय लालौला लतीफ़ जय व्यात डोलाए जानी व्यात डोलाए जानी मोटी मुहबन सां मिले जे मोटी मुहबन सां मिले जे लाए त निमाणी असानी लाए त निमाणी असानी मोहबई है ना मुंह मटे जे दोस्त है ना दिल मटे जे लाए निमाणी